साहब शबा बाबा असांखे पंहिंजे माउ पीउ जी सुठी इहा पियल आहे। असांखे पंहिंजी अमड़ इहो सेखारियो आहे। असांखे मिर्ज़ा कलीज बेग ऐं नबी बख्श बलोच ऐं अदीब ऐं सिराज ऐं शेख अयाज़ ऐं इब्राहिम जोया इहो सेखारे विया आहिनि त दुश्मन खे बि पार्लियामानी ज़बान में जवाबु ॾिबो, गार गद कोन कबी। ऐं ॿियो असांखे सेखारे विया आहिनि असांजा वॾा त बाबा हिन जदोजहद खे तशद्दुद वारी जदोजहद कोन बनाइबो। असांजो हथियार आहे अमुन। सिंधियो यादि रखो, आऊं तव्हांजे चैनलनि ज़रिए सिंधी मीडिया हींअर मैदान में मुक़ाबले लाइ बीठी आहे। आऊं तव्हांजे ज़रिए पैगाम थो ॾियां सॼे सिंध खे त दुश्मन चाहींदो त तव्हां का गाॾी साड़ियो, दुश्मन चाहींदो त तव्हां कंहिंखे लठाणी मथो फाड़ियो, दुश्मन चाहींदो त किथे ॿ फायर थियनि, दुश्मन चाहींदो त किथे के ऑफिस खे बाहि लॻे। दुश्मन खे हींअर लाश खपे, तव्हांखे अमुन खपे। अमुन मिलण सां तव्हांजो मचंदो रहंदो। ऐं दुश्मन लाश पियो ॻोल्हे त लाश केरु आहे, ज़ख़्मी माण्हू ॾेखारे प्रोपेगेंडा कजे त सिंध जा माण्हू वायलेंट आहिनि, सिंध जा माण्हू तशद्दुद पसंदि कनि था, सिंध जा माण्हू दहशत पिया पकेड़ीनि। हींअर उन्हनि खे गस कोन थो मिले, जवाज़ कोन थो मिलेनि, दलील कोन थो मिलेनि। जिते ॾिसनि था अयाज़ लतीफ़ अली जो हथे ख़ाली, होॾां वञनि शिकारपुर त हथे ख़ाली, जेकबाबाद त हथे ख़ाली, गोटकी हथे ख़ाली, सिंधी हथे ख़ाली बीठा आहिनि। हथे ख़ाली हुजण तमामु वॾी ताक़त अथव।